हे उहो पहाड़ आहे हिन में गोकल देव ते बंद आहे नूरी बाग शाह नूरानी नदियूं चश्मा हिननि चयो त भाउ हे 7 पहाड़ असां टपी करे ला मकान वेंदासीं हे वञनि था पिया साईं हाणे बसि वञूं था पिया गोकुल देव ॾे हे रस्तो आहे मज़ार खां राइट हैंड ते मथे पहाड़ी ते ऐं भिक मां हेॾनि दरिया पोइ माना नदी उहा हले थी पई परियां न उहो त आस्थाना ठहियल आहिनि राइश वाशरूम ठहियल आहिनि रज़ायूं स्नोकर काठियूं बाहि मच दाल फ्राई उस्ताद फरमाइश हो गई है दाल फ्राई साईं आस्थाने ते साईं मानी खाइण खां पोइ दाल फ्राई ऐं कद्दू खाइण खां पोइ मां हिकिड़ी शइ हिते शाह नूरानी ते ॾिठी आहे नोट कई आहे हिते साईं उहा जेका न हूंदी आहे गिदामड़ी जा वण जाम आहिनि पुराणा हे ॾिसो हिते साईं शाह नूरानी ते गिदामड़ी जा वण वॾा हे ॾिसो केॾो पुराणो अवाइली वण हे ॾिसो कबूतर गेरा हाय हे छड़ गिदामड़ी जा वण हेॾा बि गिदामड़ी पुराणा अवाइली वण इहा हिकिड़ी शइ नोट कईसीं हिते बाक़ी गोकल देव ॾे हलूं था आस्थाना ठहिया पिया आहिनि चांहि बोतल जूस जा रस्तो हलल आहे चइनि था त भाउ हिते अॻे परनि जो बाग हुयो को नूरानी बाग उते परियूं परियूं हूंदियूं गोकुल देव उतां ताईं खणी वेंदो परनि खे वधीक रब थो ॼाणे हक़ीक़त छा आहे सचाई छा आहे हलदे हलदे साईं चश्मनि मां नदियूं नाला टपणा था पइनि पर माण्हू हे गंदगी त इहा हाणे तव्हां वधीक समझदार मां नथो चवां चश्मनि जो पाणी अचे थो पियो हलल आहे न चिंता ॾिसो गंदगी हे बाबा असां ई कई आहे छा कयूं हाणे नूरानी बाग ॾे रवां दवां साईं हलूं था पिया अञा गोकुल ॾे हलणा आहिस्ता साईं सौट उस्ताद लीडिंग पोजीशन वरिती आहे उस्ताद शबीर ऐं हलल आहे गोकुल ॾे मूंखे लॻे थो इहो साम्हूं पहाड़ में आहे साईं उस्ताद शबीर लीडिंग पोजीशन पाणी मां ऐं फ़कीर वाजिब अॻ में पहुची चुका आहिनि नदियूं नाला क्रॉस कंदे अॻिते बसि साईं उस्ताद शबीर नदियूं नाला क्रॉस कंदो गोकुल जी वादियुनि ॾे रवां दवां ओया साईं गार आहे पहुची वियासीं अॻे चइंदे शफ़क़त कहिड़ो बाग नूरी बाग हिते चवनि था साईं परियूं हूंदियूं हिन पाणी हिते को तालाब वाला या पाणी भरंदो आहिनि चश्मा अहिड़ा त उहो ईंदो आहिनि हमिलो कंदो आहिनि पोइ वरी साईं हाणे वधीक एक्चुअल छा आहे साईं माज़रत अगरि का कमी पेशी मांखो थी वई हुजे त भई हे उहो पहाड़ आहे साईं गोकल देव जंहिंमें बंदि आहे चवनि था शाह नूरानी ते वॾो साईं ख़तरनाक माण्हू वेठा आहिनि आस्थाना देगड़ा चाढ़ियूं पंहिंजा खाया पीया वॾो पहाड़ वॾो गिदामड़ी जा वण गिदामड़ी साईं गिदामड़ी सिंधी यारी असां साईं हाइकिंग कयूं था पिया हे ॾिसो शाह नूरानी ते इनायत साहब रिकॉर्डिंग कंदे रील्स इनायत फोटो जो पेज आहे साईं हुनखे लाइक या फॉलो शेयर करे छॾिजो ॾिसो केॾी महिनत करे थो इनायत फोटो साहब
ऐं फ़कीर वाजिब उस्ताद शाबीर साईं शाह नूरानी जहिड़ा अहिड़ा चश्मा हे असांजा दोस्त हिन पहाड़ में साईं गोकुल देव बंदा हेॾो हे साईं फ़कीर वाजिब मौसम जे ऐं नज़ारनि जा मज़ा वठंदे इनायत भुट्टो साहब जी कोची दुकान मैदान ते बस साईं गोकुल देव खे हिन पहाड़ में बंदि थींदे ॾिसण खां पोइ हाणे उस्ताद काॾे वठी हलंदव शफ़क़त साईं हाणे असां लाहौर वेंदासीं जेके 7 जबल आहिनि उहे पार करे असां हितां वेंदासीं अच्छा तक़रीबन 1 कलाक जो सफ़र आहे इंशाल्लाह एंजॉय कंदासीं बहितरीन नमूने सां वाह वाह शाह नूरानी जा नज़ारा साईं हे नूरी बाग खां थी हे ॾिसो गिदामड़नि जा वण ॿुधव सभु वञनि था पिया ओॾो ये लहंदा अहिड़ा 7 जबल आहिनि माना चढ़ंदा वेंदा आहे पूरी फैमिली नंढा बोतला हर शइ खयूं था वञनि शेर बाबा शेर थींदो हले हे गोकुल देव वारो पहाड़ जंहिंमें उहो बंदि आहे हाणे हल हलो 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 साईं शेर बाबा शेर शेर अॻिते जो नज़ारो ॾेखारियांव थो जेसि ताईं शेर थी वञे ऐं नौजवान साईं जबल पार कंदे चश्मनि मां टपंदे गोकुल देव जी छपर छांव मां थींदा हे ॾिसो हे उस्ताद शबीर बि शफ़क़त इनायत फ़कीर वाजिब अली ऐं शाह नूरानी ॾे रवां तव्हां बसि साईं शाह नूरानी खां थींदा हाणे लाउत मकान ॾे अॻियां वञूं था पिया ऐं उहो मां ॿी वीडियो ठाहींदुमि जेसि ताईं तव्हां दोस्तनि खे ॿुधायो बाबा शेयर 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 पूरी मार्केट साईं